अस्सलामुअलैकुम गरीब संगत मां तव्हांजो तबाह ऐं बर्बाद थियल छड़न जो सरदार माशूक बलोच। अज असां हिकिड़ो महाज़ छड़ो गॾु आहे जेको साईं पंहिंजो तारो पाण कराईंदो तव्हांखे। साईं थोरो दोस्तनि खे ॿुधायो। सिकंदर अली सियाल असां पाण छड़ाऊं छड़न जे सरदार माशूक बलोच खे असां ॻोल्हे लधो आहे लाड़काणे ज़िले में, उते असांखे लभी वियो आहे। रिक्वेस्ट खणी आयासीं, वधीक असांजी तव्हां अॻिते पहुचाईंदो। साईं जी वॾी महिरबानी आहे। साईं माशाल्लाह इन महिल 44 सालनि खां मथे पे थो हले ऐं अल्हम्दुलिल्लाह साईं अञा ताईं छड़ो आहे। सो हाणे तव्हां ॿुधायो त माशूक जेको रड़ियूं पे थो करे, दायूं पे थो करे, उहे माशूक जूं दायूं ऐं रड़ियूं आहिनि उहे जाइज़ आहिनि या नाजाइज़ आहिनि? साईं तव्हां 44 सालनि में केतिरियूं तकलीफ़ूं छड़ाइप में काटियूं? साईं इहे तकलीफ़ूं असांजूं छड़ाई सम्झी सघनि था ऐं उहे ई असांखे दाद ॾेई सघनि था। असांजी वॾी परेशानी आहे। जॾहिं तव्हां ॼञ जी गाॾी ॾिसंदा हो हिन 44 सालनि में अलाए केतिरियूं ॼञूं ॾिठियूं हूंदव, केतिरनि माइटनि पाण खां नंढी उमिरि वारे माण्हुनि जूं बि शादियूं ॾिठियूं हूंदव। तव्हांजे दिलि जा तासुरात ऐं पंहिंजा तासुरात कीअं तव्हां बयानु कंदव, थोरो ॿुधाईंदव असांखे? साईं जंहिं महिल असां गाॾी ॾिसंदा आहियूं, का ॼञ वञे थी, को दोल वञे थो, त असां पाण खे सफ़ा असां सुस्त महसूसु था कयूं ऐं कमज़ोर महसूसु था कयूं। महिरबानी असांजो साथ ॾियो त असां छड़नि लाइ बि कुझु करे सघूं ऐं असां पाण लाइ बि कुझु करे सघूं। बिल्कुलु सिकंदर भाई, बिल्कुलु जेको सो असां पहिरियां जेको सो वॾो चुप करे वेठा हूंदा हुआसीं छड़ा, तॾहिं जेको सो मालिकनि खे परवाही कोन्हे, मालिक सम्झनि पिया त असां छड़ा ॾाढा ख़ुशि आहियूं। पर हाणे असां आवाज़ु उथारियो आहे, पूरी सिंध जा छड़ा असां सां गॾु आहिनि ऐं इहो तकलीफ़ वारी ज़िंदगी खां असांखे निकिरणो पवंदो। टोटल इंशाल्लाह छड़नि खे बि असां रिक्वेस्ट पिया था कयूं त असां अरे छड़ा इताद खे वधि में वधि साथ ॾियो। जेको यूट्यूब ते असां ॻियाड़ी पिया था हणूं, यूट्यूब वारो कमु वॾो मेन आहे। इन में तव्हां साथ ॾींदो त हिन में एहतजाज असां बरक़रार रखंदासीं, कंटिन्यू रखंदासीं, तॾहिं असांखे मालिक परणाईंदा। ऐं अल्हम्दुलिल्लाह असां किराए जी गाॾी बि काया आया आहियूं। अॼु उस्ताद काया आयो आहे किराए वारी गाॾी। अॼु किरायो हिकिड़ो लॻो हुओ कराची जो, नवे उते चई बाबा मां न वेंदुसि, अॼु मूंसां छड़ो गॾु आहे। बिल्कुलु इहे असांजे छड़नि जूं महिरबानियूं थोरा आहिनि, बाक़ी मालिकनि त असांखे पिनाए मारियो आहे। ख़ुदा जो कसम आहे, अलाह ॾिसंदो आहे असां दायूं। ऐं तमामु जल्द जेको त मां हिकिड़ो गानो बि कढां पियो थो, उहो गाने जा ॿोल कुझु तव्हांखे मां ॿुधायां थो। उस्ताद सिकंदर थोरो गाने जा ॿोल ॿुधायां? बिल्कुलु ज़रूरी। गाने जा ॿोल जेको आहिनि कुझु जेके आहिनि उहे हुन जा आहिनि जेके तेरे नां दी तस्बीह पढ़ बैठा, उन जे कट ते असां पंहिंजो छड़नि जो गानो कढूं पिया था। उन में बाक़ाइदे ट्रैक सां मां गानो कढंदुसि ऐं छड़नि खे रिक्वेस्ट आहे त वधि खां वधि असांखे साथ ॾियनि ऐं असांजे गाने खे प्रमोट कनि। उहो गानो मां थोरो ॿुधायां थो तव्हांखे। साईं भलो भलो त चओ। भले भले। हा भलो 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 छा ॾिठई गानो? गानो पहिरियां गावां त सही, पहिरियां अॻु में तूं भलो भलो तो कर। समझी वियासीं तव्हां कहिड़ो। हलो ठीकु आहे। ओ मुंहिंजी शादी कराए ओ अब्बा, वाह 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 वाह। हाणे छड़ाइप में मुंहिंजी नथी सरे, हुमा ज़ाल खां सवा हाणे कीअं रहां, रात जो निंड बि उस्ताद सिकंदर नथी अचे, हो मुंहिंजी शादी कराए ओ अब्बा। अला अला मां पिना थो या उस्ताद? एॾो फ़क़ीर आयो आहे साईं। साईं पोयों परियों असां फ़क़ीर लका ॾियो ओ आयो आहे। साईं फ़क़ीर बि चए पियो थो मां बि छड़ो आहियां ऐं मोह ख़राबु करे थो, शादी नथी थिए अञा ताईं। सो अॻिते ॿुधायां थो। मां शादीअ लाइ सिकां थो पियो। उस्ताद सिकंदर बि कावड़ जी लॻे थो गानो कोन वणियो अथसि। माण्हुनि जा ताना सहां थो पियो, हो मां शादीअ लाइ सिकां थो पियो, माण्हुनि जा ताना सहां थो पियो, हिकु मिंट बि हाणे नथी सरे, हाणे जल्द कराए ओ अब्बा, मां ज़ाल खां सवा हाणे कीअं रहां, रात जो निंड बि मूंखे नथी अचे, हो मुंहिंजी शादी कराए ओ अब्बा।
हा संगत पोइ हाणे तव्हांखे गानो उमेद आहे त छड़नि खे त वणियो हूंदो ऐं तमामु जल्द इहो गानो मां ट्रैक सां गॾु कढी रहियो आहियां ऐं तव्हां दोस्तनि खे वधि खां वधि जेको सो रिक्वेस्ट आहे त मूं वारे इन गाने खे प्रमोट कजो, इन गाने खे थोरो मशहूरु कजो, पंहिंजे कॉपियूं कजो, गाना उन्हनि में टिकटॉक ते हणिजो ताकी असां छड़नि जो आवाज़ु वधि खां वधि बुलंद करे सघूं। इंशाल्लाह वरी ॿिए हिकिड़े वीडियो में गॾु हूंदासीं। ऐं मूंखे काफ़ी दोस्त चवनि था त कुझु असांजा फॉर यू जा ट्रिक बि ॿुधा, उहो मथे वीडियो ते तव्हांखे मां फॉर यू जा ट्रिक ॿुधाईंदुसि इंशाल्लाह। असां सां गॾु रहिजो, वीडियो लाइक शेयर कमेंट लाज़मी कजो। अगरि तव्हांजी सचे दिलि सां मुहबत हिन भाउ सां आहे, पंहिंजे छड़े सां मुहबत आहे, त पोइ वीडियो शेयर लाज़मी कंदो ऐं कमेंट बि कंदो। इंशाल्लाह हर ॻाल्हि में हर जॻह ते मां तव्हां सां गॾु हूंदुसि, एहतजाज में ऐं छड़नि जी आवाज़ बुलंद करण लाइ हर जॻह ते मां तव्हां सां गॾु हूंदुसि। वरी मिलंदासीं इंशाल्लाह ॿिए वीडियो सां। माशूक बलोच खे ऐं उस्ताद सिकंदर खे इजाज़त ॾियो। अल्लाह निगहबान, छड़ा इत्तेहाद जिंदाबाद। ज़िंदाबाद।